नाज़रीन, बदीन में बरसात पवण करे वाहन में पानी की सतह बुलंद थियण लगी, जंहिं सबब ज़िले के मुख़्तलिफ़ वाहन में घारन लगण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन हवाले से ॾिसूं था इमरान अब्बास जी हीअ रिपोर्ट। सिंध में थींदड़ बरसातनि सबब बदीन जे वाहन में पानी की सतह बुलंद थींदी पई वञे, जंहिं सबब ज़िले जे मुख़्तलिफ़ वाहन में घारन लगण जो सिलसिलो बि शुरू थी चुको आहे। गुज़िरियल ॾींहुं टडोबागो तइलखे जे एहसान वाह में 20 फुट वेकिरो घारो लॻो, जॾहिं त अॼु मुर्क माइनर वाह खे RD 43 वटां 30 फुट घारो लॻी वियो आहे। उन खां अलावा सिरानी जे ॻोठ सैलो मंदरो वेझो मीरवा 179 वाटर जी जॻह तां 20 फुट ॿियो घारो लॻो आहे। घारे जो पानी सवें एकड़नि ते बीठल फसलनि में दाख़िल थी चुको आहे ऐं उनखे नुक़सान रसाए रहियो आहे। ॻोठाणनि मूजिबि पानी मुख़्तलिफ़ ॻोठनि तरफ़ वधी रहियो आहे, जॾहिं त इरीगेशन अमले खे इतला ॾियण बावजूदि इरीगेशन अमलो पइजी न सघियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त घारनि खे फौरी बंदि करे उन्हनि खे वधीक नुक़सान खां बचायो वञे। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।